बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। अॻूणे सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर ख़ान पांवर जी भेण लाॾाणो करे वई। मरूमा जी जनाज़े नमाज़ संदसि अबाणे ॻोठ आदम ख़ान पांवर में अदा कई वई, जंहिंमें अॻूणे सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर ख़ान पांवर, अॻूणे MP औरंगज़ेब ख़ान पांवर, मीर फ़हद ख़ान पांवर, सरदार ज़ुल्फ़कार ख़ान सरकी, MP अठुल डॉक्टर सोराब ख़ान सरकी, मनसब ख़ान जखरानी समेत सियासी समाजी अॻवाननि, तर्ज मोज़िज़ीन ऐं बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं सरदार मंज़ूर ख़ान पांवर सां भेण जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। सरदार मंज़ूर ख़ान पांवर जी भेण जे लाॾाणे ते समाजी अॻवान हाजी शेर मोहम्मद बुग़ैरी पारां पिणु ॾुख जो इज़हार कयो वियो आहे। जैकबाबाद में नीगर जी बाज़ियाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। 3 महीना अॻु सदर थाणे जी हद ॻोठ सूमरा शाख मां मुबैना तौरु अगवा थी वियल 11 वरनि जे नीगर ज़ाहिद अली लाशारी जी बाज़ियाबी ऐं केस में ॼाणायल रोजान जमाली वासी जवाबदारनि न्याज़ अली, ज़फ़र अली, अब्दुल नबी, हादी बख्श लाशारी जी गिरफ़्तारी लाइ नीगर जी अमड़ आसूदा लाशारी, रोशन अली, कादिर बख्श लाशारी ऐं ॿियनि पाक किताब खणी एहतजाज कंदे चयो त 3 महीना गुज़रण बावजूदि न ई जवाबदार गिरफ़्तार थी सघिया आहिनि ऐं न ई नीगर जो को ॾस पतो आहे। हुननि घुर कई त नीगर खे बाज़ियाब कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। जैकबाबाद में चाबी चोरनि जे सरगर्म थियण ॾोहनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शहरनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। शहर में चाबी चोर सरगर्म में ॾोहनि में इज़ाफ़े ख़िलाफ़ शहरनि हबीबुल्ला रिंद जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे जैकबाबाद ठुल रोड ते सुंदरानी रेलवे फाटक वटि धरणो हणी टायर साड़े रोड ब्लॉक करे छॾियो। शहरनि दाहींदे चयो त ॾींहुं ॾिठे जो चोर सुंदरानी फाटक भरिसां हबीबुल्ला जो मोटरसाइकिल काहे फ़रार थी विया आहिनि। चोरी वापसि न थी त वधीक सख़्तु एहतजाज कंदासीं। जैकबाबाद में JUI जो वधंदड़ बदअमनीअ पाणी खोट ख़िलाफ़ एहतजाज। जमीयत उलमा इस्लाम पारां हमादुल्ला अंसारी, मौलाना अब्दुल जवार रिंद ऐं ॿियनि जी अॻवानी में ज़िले ऑफिस खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। मुज़ाहिरीन खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहर में वधंदड़ बदअमनी ऐं मिठे पाणी जी खोट सबबि शहरी सख़्तु परेशान आहिनि। बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे ऐं शहरनि खे पाणी मुहैया कयो वञे। जैकबाबाद में 2 महीना अॻु क़तल थियल पौरत जे वारिसनि जो कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज। 2 महीना अॻु GL शाह पाड़े में क़तल थियल वारिस अली ॾूतियो जे वारिसनि सलमान अली, साहिबा ऐं फरीदा मासूम ॿारनि सां गॾिजी प्रेस क्लब आॾो पाक किताब खणी एहतजाज कंदे पुलिस खां घुर कई त जवाबदारनि अशरफ, मोहम्मद मिठल निंदवाणी, शद्दू खोसो ऐं ॾाॾू खोसो खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। जैकबाबाद जे गवर्नमेंट डिग्री कॉलेज में लैब सुपरवाइज़र हाजी ग़ुलाम कासिम मंगी खे अलविदाई पार्टी ॾिनी वई। बॉयज़ डिग्री कॉलेज में लैब सुपरवाइज़र हाजी ग़ुलाम कासिम मंगी खे सिराज खोसो, कामरान मुग़ल, अफ़ज़ल कोहरी समेत लेक्चरर्स ऐं अमले पारां रिटायर थियण जे मौक़े ते अलविदाई तक़रीब रखी वई, जंहिंजा महिमान ख़ासि सूबाई सदर आपका बख्श अली चाचड़ हुआ। तक़रीब में रिटायर थींदड़ हाजी ग़ुलाम कासिम मंगी खे सिंधी टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पेश कंदे डिग्री कॉलेज जे अमले पारां भेटा पेश कई वई। मुलाज़िमनि जो चवणु हो त हाजी ग़ुलाम कासिम मंगी पंहिंजी सर्विस में तालीम जे वाधारे लाइ कोशिशूं वरितियूं ऐं पंहिंजी नौकरी खे ईमानदारी सां निभायो। संदसि स्टाफ सां लहजो इंतहाई दोस्ताना ऐं मोहब्बत वारो हूंदो हो। जंहिंजे रिटायर थियण जे मौक़े ते संदसि ख़िदमतनि खे भेटा पेश करण लाइ हिकु तक़रीब रखी वई आहे। गढ़ी खैरो में सहाफ़ी ज़ाहिद अबड़ो खे मंशियात फ़रोशन पारां मिलियल धमकियुनि बाबति प्रेस क्लब जो हंगामी इजलास सदर ख़ुदाबख्श लगारी जी सदारत में थियो, जंहिंमें सहाफ़ियुनि वॾे अंग में शिरकत कई, जिते फ़ैसिलो कयो वियो त सुभाणे खां मंशियात फ़रोशन ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो। दोदापुर वेझो कटोहर बिरादरी में हलंदड़ तकरार जे ख़ात्मे लाइ मेड़ मिंत काफ़िलो, धुरियूं ठाह लाइ राज़ी। कुझु साल अॻु अज़ीज़ुल्ला कटोहर ऐं मीरगुल कटोहर जी धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थियो हो, जंहिंमें 7 ॼणा क़तल ऐं 8 खां वधीक ज़ख़्मी थियल हुआ। तकरार जे ख़ात्मे लाइ सैयद दीदार शाह जीलानी, सैयद नियाज़ हुसैन शाह जीलानी, मीर मोहम्मद हसन कटोहर ऐं ॿियनि जी अॻवानी में मेड़ मिंत काफ़िलो ॻोठ अब्दुल हकीम कटोहर पहुतो, जिते ॻोठ जे चङे मुड़ुस अब्दुल हकीम कटोहर मेड़ खे मान ॾींदे ठाह ते रासपो ॾेखारियो, जंहिंजो जल्द निबेरो कयो वेंदो। गढ़ियसन वेझो बाहि लॻण सबबि 3 पौरियतनि जा घर सड़ी रख। ॻोठ सोनवाह में चुल्ह मां चिण गुथण सबबि पौरियत ज़ाहिद मायरी, इल्ताफ़ मायरी ऐं शब्बीर मायरी जे घरनि खे बाहि लॻी वई ऐं नतीजे में संदन घर सड़ी रख थी विया। मुतासिरनि मूजिबि बाहि सबबि 3 गऊं बि सड़ी मरी वयूं। घरेलू सामान, अनाज ऐं नियाणियुनि जो ॾाज बि सड़ी रख थी वियो आहे। गढ़ी खैरो में क़ौमी अवामी तहरीक पारां बुनियादी मसइलनि जे हल लाइ एहतजाजी तहरीक जारी। शहर में डिग्री कॉलेज ऐं नादरा ऑफिस जे क़याम, सुई गैस जी बहाली ऐं पाणी फराहमी समेत ॿियनि बुनियादी मसइलनि जे हल लाइ गुज़िरियल 16 महीननि खां हलंदड़ तहरीक जे सिलसिले में जब्बार सिंधी, अशफाक कादरी, गुल मुस्तफ़ा ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध बलोचिस्तान जे सरहदी दंग ते धरनो हणी मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई वई। मीरपुर बुर्लो में नीगर कुतर मशीन में फासण सबबि ज़ख़्मी थी पियो। ॻोठ रईस कालू ख़ान उन्नड़वासी 12 वरनि जो रहीम दाद बुर्लो जी बांह कुतर मशीन में फासी पई, जंहिं सबबि नीगर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो।
सरहद में गुजरल रात रोड हादसे में फौत ॼाणायल शख्स के कत्ल करण जो इंकशाफ। सरहद वारे इलाइक़े में क़ौमी शाहराह ते बीरबल पासू जो लाश हथ अचण ते खेसि हादसो करार ॾिनो वियो। वारिस गुसल ॾेई रहिया हुआ त फौती जी पुठी ते 4 गोलियुनि जा निशान ॾिसी पुलिस खे इत्तला कंदे चयो त असांजे हमराह खे कंहिं कत्ल कयो आहे। पुलिस पहुची लाश के पोस्टमार्टम लाइ घोटकी अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मूजिब पहिरियां वारिसनि रोड हादसे जो चई पोस्टमार्टम न करायो हो ऐं हाणे चवनि पिया त खेसि गोलियूं लॻल आहिनि, जांच करे रहिया आहियूं। कराची यूनिवर्सिटी के शागिर्द बाबत सोशल मीडिया ते हलंदड़ गलत खबरुनि सबब घर भाती परेशान। जैकबाबाद वासी कराची यूनिवर्सिटी के शागिर्द तनवीर चांडियो बाबत समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते संदसि मौजू कूड़ियूं खबरूं हलण बाबत संदसि घर भाती दोस्त ऐं मिट माइट सख्त परेशान थी विया। नौजवान जे वारिसनि पारां अहिड़ी खबरनि जी तरदीद कंदे जाली अकाउंट तां खबरूं हलाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई जो ऐलान कयो वियो आहे। सीता रोड के एनशाह लिंक रोड ते पुलिस ऐं फोरुन में मुकाबलो। पुलिस एहलकार ज़ख्मी। मुकाबले दौरान गोलियूं लॻण सबब पुलिस एहलकार मज़हर चांडियो ज़ख्मी थी पियो, जंहिंखे ख़ैरपुर नाथन शाह मां तिब्बी इमदाद ॾियण बाद लाड़काणे मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिब मुकाबले में हिकु ॾोहारी भी ज़ख्मी थियो आहे, जंहिंजी ॻोल्हा जारी आहे। सकरंड बाईपास से बागड़ी बिरादरी के घरनि के बाह लगी वही। बाह लगन सबब एक कखाओं घर मुकम्मल तौर सड़ी रख थी वियो, जॾहिं त घर के भरसां लोढ़े समेत कणक जो बारो सड़ी वियो। इत्तला ते फायर ब्रिगेड पहुंची वधीक नुक़सान थियण खां बचाए वरितो। नौशेरो फेरोज में सिंध एजुकेशन फाउंडेशन जी ज़िलई ऑफिस जो इफ्तिताह सैफ जे मैनेजिंग डायरेक्टर अब्दुल कबीर काजी कयो। तकरीब में डिप्टी कमिश्नर नौशेरो फेरोज, रीजनल डायरेक्टर इमाम बख्श आरेसर, डायरेक्टर प्राइवेट स्कूल्स गुलाम मुस्तफ़ा दायो ऐं ॿियनि शिरकत कई। इफ्तिताही तकरीब के मेहमाननि ख़िताब कंदे चयो त सैफ जे साकार सां सिंध अंदर हिन वक़्त 1800 खां वधीक स्कूल हली रहिया आहिनि, जिन में 4 लख जे लॻभॻ शागिर्द तालीम हासिल करे रहिया आहिनि। हिन साल 1200 नवां स्कूल खोलण जो इरादो रखूं था। काजी अहमद शहर ऐं भरपासे में बदमनी उरूज ते पहुतल। हिकी रात 4 दुकाननि मां चोरी। नेशनल हाईवे ते अणसुञातल कार सवार चोरनि 4 दुकाननि जा ताला तोड़े दुकाननि में पयल लखें रुपया चोरी करे फरार थी विया। मुतासिर दुकानदारनि सेठ रमेश कुमार, वहीद अली, शाहनवाज जितोई ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कार में सवार चोरनि दुकाननि जा ताला तोड़े एक दुकान में 2,60,000 रुपया ऐं ॿी दुकान में 6,60,300 रुपया रक़म चोराई आहे। पुलिस का घुरता कयूं त चोरी वापस कराई वञे। केरल में सिंध अंदर धारियनि जी आबादगारी ख़िलाफ़ SUP जो एहतजाज। सिंध यूनाइटेड पार्टी पारां ख़ालिद महमूद जतोई, अली रज़ा, लियाकत बुर्रो ऐं ॿियनि जी अॻवानी में हुसैनी चौक खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुकुमराननि सिंध के यतीम खानो बणाए छॾियो आहे, जिते अफ़गानी ऐं बिहारियुनि जी आबादगारी कराई पई वञे। सिंध में धारियनि जी लोथ खे धिकारियो वञे। मटियारी में सिंध में मण इत्तेहाद जे अॻवान जे घर में चोरी ख़िलाफ़ एहतजाज। मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि पारां जामा मस्जिद खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। मुज़ाहिरे जी अॻवानी हाजी अब्दुल रज़ाक मेमण, शहज़ाद अली मेमण, शकूर मेमण ऐं ॿियनि कई, जन जो चवणु हो त हथियारनि जे ज़ोर ते घर में घिड़ी धाड़ो हणंदड़ जवाबदार इमरान समो खे पुलिस गिरफ़्तार न कयो त क़ौमी शाहराह ब्लॉक कंदासीं। हटड़ी में पीपल्स पार्टी हारी कमेटी सिंध जो अॻूणो सदर मौलाबख्श मशहूरी लाॾाणो करे वियो। टिघे अरसे खां बीमार रहंदड़ झूनो जियालो 73 वरनि जी ॼमार में लाॾाणो करे वियो। मरहूम जे जनाज़े में डॉक्टर सिकंदर ख़ान शोरो, बिलाल ख़ान शोरो, सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरियुनि शिरकत कई, जंहिं बाद खे सभाणे कब्रिस्तान मस्त अली शाह में मिटी माओ हवाले कयो वियो। ख़ैरपुर नाथन शाह में मिल्कियत जी मालकीता भुट्टो बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 3 ॼणा ज़ख्मी। ॻोठ घारो में थियल झेड़े जे नतीजे में कुहाड़ियूं लॻण सबब गुलाम रसूल भुट्टो, उर्स भुट्टो ऐं सदाम भुट्टो ज़ख्मी थी पिया, जिन खे लाड़काणे मुंतकिल कयो वियो। टंडोजा में हलंदड़ पाकिस्तान हॉकी टूर्नामेंट बहरान हॉकी क्लब 2-3 खां खटे वरितो। सिंध स्पोर्ट्स बोर्ड जे साकार सां ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम में जारी योम पाकिस्तान हॉकी टूर्नामेंट जो फाइनल हैदराबाद जे मेहरान हॉकी क्लब ऐं मेज़बान ज़रई यूनिवर्सिटी टंडोजाम जी टीमुनि विच में खेॾियो वियो, जेको मेहरान हॉकी क्लब 2-3 तां खटे वरितो। टूर्नामेंट जो मेहमान ख़ासि VC डॉक्टर फ़तेह मरी ऐं एज़ाज़ी मेहमान ग़ुलाम मोहम्मद ख़ान हो, जन ॿिन्ही टीमनि में इनाम विरहाया। ही हुयूं हिन वक़्त ताईं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।